नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में पीपी यूथ विंग पारां टाउन कमेटी में पीपी जे 53 योम तासीस जी पीपी 3 नवंबर ते मुल्तान में थींदड़ जलसे जे हवाले सां गॾिजाणी कोठाई वई है, जंहिंमें पीपी यूथ विंग जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते गॾिजाणी सदारत पीपी यूथ विंग जे तालका सदर फराज़ खान ॾैराज आसिफ खावड़ कई। इन मौक़े ते गॾिजाणी खे ख़िताब कंदे फराज़ खान चयो आहे त पीपी शहीदनि जी पार्टी जंहिं सदाईं कुर्बानी ॾिनियूं। पीपी हिकु अवामी समुंड, पीपी अवाम जे दिलनि ते राज कंदड़ पार्टी है। अवाम पीपी सां बेहद प्यार करे थो। वफ़ाक हुकूमत अवाम मथां महांगाई जा बम किराए छॾिया आहिनि। इमरान हुकूमत साज़िशूं करे असांजे जलसे खे नाकाम करण लाइ पीपी जियालनि जूं गिरफ़्तारियूं करे रही है, पर असां हिन हरकतनि खां डिॼण वारा न आहियूं। हिन चयो त 3 नवंबर ते मुल्तान में थींदड़ 53 योम तासीस जे मौक़े ते पीपी यूथ विंग तालका कंडियारो पारां भरपूर शिरकत ऐं इन साज़िशनि खे नाकाम बणाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।